पिरालो टाउन मां बि चेयरमैन सैयद जुमन शाह ऐं SHO पिरालो लाला अमीर पठान खे मान में आजाऊं ॾिनो वियो। महिमान नवाज़ शख़्सियत सखर हारी कमेटी जनरल सेक्रेटरी मोहतरम गुलाम शबीर नवाणी पाण मान में आजाऊं ॾिनो वियो ऐं गुलनि जी वेखार कई वई। आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ओढाया विया। उन मौक़े ते पिरालो टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुमन शाह ॻाल्हि ॿोल कंदे चयो त सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइट, ड्रेनेज सिस्टम मुंहिंजो अवी तरजीह आहे ऐं इनशाअल्लाह पिराले शहरनि साथ ॾिनो त गुलाबनि शहर खे गुलाबनि वांगुरु सिंगारे वेंदो। उन खां पोइ पिरालो थाणे जो SHO लाला अमीर पठान ॻाल्हाईंदे चयो त पिरालो शहर मुंहिंजो घरु आहे ऐं पिरालो थाणो मुंहिंजी ऑफिस आहे। अमन कराइणु मुंहिंजी अवलीन तरजीह आहे। इनशाअल्लाह अमन कराए शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु मुंहिंजो कमु आहे। ताजरा बिरादरी हुजे, शहरी बिरादरी हुजे, वापारी हुजनि या तमाम शहरनि लाइ 24 कलाक मुंहिंजे थाणे जा दरवाज़ा खुलियल आहिनि। कंहिं बि क़िस्म जी का शिकायत हुजे मूंसां राब्तो कनि। वॉइस ऑफ पिराले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा।